आज लाड़कानो में पुलिस की नाहिली सबब शहर अंदर अमन अमान की सूरत हाल इंतहाई खराब है। सरेआम फुरलुट चोरियन ऐं धाड़न की वारदातुन सबब शहरी सख्त परेशान आहिनि। उन हवाले से ॾिसूं था अकरम शेख जी रिपोर्ट। लाड़कानो पुलिस ज़िले अंदर अमुन कराइण में मुकम्मल तौर नाकाम थी वई, जंहिं करे शहरी पाण खे गैर महफूज़ समझण लगा। पुलिस जी सुस्तीअ जे करे ॾोहारी सरगर्म बणिजी सरेआम शहर अंदर ॾोह करण लगा। SSP लाड़कानो तरफ़ां सिफारिश ते मुक़रर कयल SHOs ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए रुगो करप्शन में मसरूफ़ बणियल आए ॾींहुं चोरी ऐं फुरनि जूं वारदातूं रिपोर्ट थियण लॻियूं। इन हवाले सां लाड़काणे वासियुनि मेरान TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त लाड़काणे में कुछ टाइम अॻु में क्राइम वॾो बंदि थी वियो हो। हिन वक़्तु लाड़काणे शहर जे अंदरि माण्हू वञी साह नथो करे सघे ऐं प्लस भत्ता मुक़रर आहिनि ऐं क्राइम में ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके थाणा खपंदा त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे त क्राइम वधंदो। उन में सिर्फ़ु पुलिस मुलवस न आहे, उन में जेके हुकुमरान आहिनि असांजा MPAs MNAs जेके सॼा मिनिस्टर आहिनि, जेके भत्तो मथे ताईं वञे थो उहे मुलवस आहिनि। उनजे करे क्राइम वधे थो, ॿी का ॻाल्हि ई कोन्हे। जेकॾहिं SSP सख़्ती करे त कुझु बि न थी। शहरी तमामु घणो तंग आहिनि त SSP जेको आहे गुज़िरियल 3 सालनि खां हिते कमु करे रहियो आहे। अमलदार आहिनि उहे कंहिं न कंहिं हवाले सां मुख़्तलिफ़ केसिस में उहे इन्वॉल्व आहिनि। अहिड़ा SHOs जेके तमामु मतिलबु संगीन ॾोहनि में इन्वॉल्व रहिया आहिनि ऐं जेको आहे सो उहे संगीन जुर्म करण जे बावजूदु हिकु ॾींहं जे लाइ जेको आहे सो उन्हनि खे मोतल थो कयो वञे त ॿिए ॾींहं ते उन्हनि खे ॿियो थाणो थो ॾिनो वञे। अहिड़े तरीक़े सां जीअं क्राइम वधी रहियो आहे इहो वधंदो रहंदो। थाणा आहिनि त उन्हनि थाणनि जी मंथली जेको आहे सो मुक़ररु थियल आहे त उतां जा जेके अहलकार आहिनि SHO लेवल जा माण्हू त उहे शहरनि खे तंग करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां शहरनि खां अमाउंट कलेक्ट करे SSP लेवल ताईं इहो पहुचाइनि था। उन्हनि जे लाइ सख़्तु जेको आहे सो क़दम खणो। पोयनि 3 सालनि खां हिकिड़ो SP वेठो आहे, उनजी मनमानी थी हले ऐं उनजा मनपसंद SHOs लाड़काणे में मुसलत आहिनि ऐं सियासी जेको आहे त जागीरदारी आहे ऐं सियासी चवण ते FIR थियनि थियूं, सियासी चवण ते जेको सभु कुझु थिए थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं ईअं ई थींदो त पोइ ईअं ई थींदो। लाड़काणे में हींअर माण्हू अॻिवा थियनि पिया, मोटरसाइकिलूं फुरुत थियनि पियूं, माण्हू मरनि पिया, पर SP खे कुझु जेको आहे त जूअं नथी चुरे। सबबु इहो आहे त सियासी जेको आहे आकाई उहा मुसलत आहे लाड़काणे मथां ऐं SP जेको आहे सियासी वांगार वहे थो। ये शहर जो जॾहिं क्राइम वधंदो आहे न त इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त मथी लेवल ते का एडमिनिस्ट्रेशन लूज़ थी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त लाड़काणे शहर जो जेको SSP आहे बंगज साहब हिकु सुठो नालो रखंदड़ सुठी क्रेडिबिलिटी वारो माण्हू आहे, ऑनेस्ट क़िस्म जो माण्हू आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे पहिरियां ही ईअं हुयो न, हिन जी मौजूदगी जो ख़ासि तौर ते ॾोहारनि खे जॾहिं ख़बर पवंदी त हिन ज़िले में आयो आहे त हू उते ठापुर थी वेंदी, अमन अमान थी वेंदो हुयो। ख़बर न आहे छा सबबु आहे, या पॉलिटिकल इन्फ्लुएंस आहे उनजे मथां या को ॿियो सबबु थी सघे थो कि SHO मुक़ररु थियल आहिनि उहे ॾोहनि ते कंट्रोल नथा करे सघनि। SHO न को कमु था करे सघनि, न को माना को विज़िट था कनि, न को चकर था। पोइ इहो ई सबबु आहे जंहिंजे करे रोडनि ते रस्तनि ते घिटियुनि में सरेआम फुरियूं थियूं थियनि, सरेआम ॾोह वधंदा था वञनि। उन्हनि जो को मसइले जो हल को निकिरे ई नथो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त SSP लाड़काणो मसूद अहमद बंगश मेरिट जे बुनियाद ते थाणनि ते SHO मुक़ररु करे उन्हनि खे ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाईअ जा हुकुम जारी करे ऐं कोताही कंदड़ SHOs सां बि रिआयत न कई वञे त जीअं शहर अंदरि अमुन जी फिज़ा बहाल थी सघे, त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान TV न्यूज़, लाड़काणो।